आगाह कयो आहे त अटो हासिल करण जे लाइ माण्हू केतिरी मुशक़त कनि था। सांगड़ में अटो महांगो थी वियो। सॼी राति थधि में ग़रीब माण्हुनि सस्तो अटो वठण जे लाइ स्टॉल ॿाहिरां ई राति वेही गुज़ारी। महांगाई जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहरनि तरफ़ां दाहूं कयूं पियूं वञनि त शहर में सस्ते अटे जो रुॻो हिकु स्टॉल लॻायो वियो आहे ऐं सुबुह साण सवेर हिते सस्तो अटो वठण जे लाइ माण्हुनि सॼी राति इन स्टॉल ॿाहिरां सख़्त थधि में वेही गुज़ारी ऐं इंतज़ारु कयो सुबुह थियण जो। सांगड़ में अटो महांगो थियण खां पोइ सॼी राति थधि में ग़रीब माण्हुनि सस्तो अटो वठण जे लाइ स्टॉल ॿाहिरां वेही राति गुज़ारी आहे। माण्हुनि जो चवणु आहे त महांगाई जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहर में सस्ते अटे जो रुॻो हिकु स्टॉल लॻायो वियो आहे जंहिं ते बि घुर्ज खां घटि हिते थेला पहुचाया पिया वञनि अटे जा ऐं माण्हू हिते अटो वठण जे लाइ इंतिहाई परेशान आहिनि। सारंग वसाण खां तफ़सील मालूम कयूं था। सारंग, आगाह कजो, जॾहिं डिमांड एतिरी वधीक आहे, माण्हू एतिरो इंतज़ारु था कनि अटो वठण जे लाइ, स्टॉल्स जो तादाद न पियो वधायो वञे उन बावजूद। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां त हिते सांगड़ शहर में जेको आहे फॉर्मेलिटी तौर ते हिकु स्टॉल लॻाए पियो वञे जेको घुर्ज खां बि घटि अटो हुते रखियो पियो वञे। जॾहिं त माण्हू हिते सख़्तु परेशान आहिनि। उहे जेके आहिनि जेको लाइनुनि में लॻनि था, लाइनूं तमामु घणियूं वॾियूं थियनि थियूं। पोइ जेके राति हिते गुज़ारीनि था, जेके मिसकिन आहिनि माण्हू जेके पैसा खणी राति गुज़ारीनि था, सॼी राति हिन सर्द मौसम में रही सुबुह जो जेको आहे 6 बजे हू लाइनुनि में लॻी था वञनि ऐं हू जेको आहे 7 बजे उहो अटो अचे थो त जेके घुर्ज खां घटि अटो हूंदो आहे ऐं उहो कुझु माण्हुनि खे ॾिनो वञे थो। उन करे जेको आहे हिन वक़्तु सांगड़ में जेको आहे उहो रातियूं गुज़ारे माण्हू जेको आहे न उहो अटे लाइ लाइनूं लॻाइनि था। जी।